सच हो सच पैसा सी मंदिर में सूरत ऐसा संगत चाहिए प्यार से रचाया अर्जन स्वामी सत्संग समारोह में शामिल थे सोनी प्यार भरी घड़ी में सदनी भावरन भेनरुन बारियाल मेहमानन सभी संगत के कुछ डेहरी साहब संत सतराम धाम शरणार्थी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाएं वादा असा जगह कई संत महात्मा फकीर दरवेश दे या अवतार के नाले पे कोई प्रोग्राम ले लो या उत्सव मनाई आई तो जो मकसद सिर्फ एक ही होने वाला तो शुभ अवसर पे उन्हें महान संतों के जीवन संदेश शिक्षाओं के सामने रखी कुछ पंहिंजो पाण के उन रस्ते जो राही बनाए कुछ पंहिंजो पाण में उहे सद्गुण धारण कयूं जन पे अमल करे असां पंहिंजे जीवन के कुछ सफलता की तरफ वठी वञूं हकीकत में ये जेके भी ॾींहं प्रोग्राम उत्सव असां मल्हाईंदा आहियूं उन्हनि सभ जो मक़सदु सिर्फ़ु पाण संवारणु हूंदो आहे पंहिंजो पाण खे बणाइणु हूंदो आहे पंहिंजो पाण खे ठाहिणु हूंदो आहे छाकाणि त असां इंसान जेके आहियूं सभु चङाई सां बहितरीन सां खूबियुनि सां भरियल आहियूं जेको चङाई ऐं खूबियुनि सां भरियल आहियूं उनजो मक़सदु इहो आहे असां में आहिनि ॿई चीज़ूं चङाइयूं बि आहिनि मदायूं बि आहिनि भलायूं बि आहिनि बुछड़ायूं बि आहिनि पुण्य भी आहे पाप भी आहे सच भी आहे कूड़ भी आहे असल में आहिनि ॿई चीज़ूं ऐं उन कारण जे करे असांखे सुख भी मिलंदो आहे असांखे दुख भी मिलंदो आहे असांखे ख़ुशी भी मिलंदी आहे असांखे ग़म भी मिलंदो आहे असांखे प्यार भी मिलंदो आहे असांखे नफ़रत भी मिलंदी आहे इनजे करे असांखे मिलंदियूं ॿई चीज़ूं आहिनि पर असां इंसान में आहिनि ॿई चीज़ूं पर मालिक असांखे जॾहिं ॿई चीज़ूं ॾिनियूं रहमत इहा कई जॾहिं असां पासो खणूं त पोइ हमेशह चङाई जो खणंदा आहियूं कॾहिं मंदाई बि न खणंदा आहियूं इन जे करे असां ॾिसंदासीं जॾहिं बि कोई चङो कमु कंदासीं खुलेआम कंदासीं सभ जे साम्हूं कंदासीं ख़ुशी सां कंदासीं ॾेखारे करे कंदासीं जेकॾहिं छिपी करे बि परोपकार कंदासीं पोइ बि अंदरि में आनंद जी लहर ज़रूरु थींदी ऐं जेकॾहिं ग़लति कमु कंदासीं त पोइ छिपी करे कंदासीं ज़ाहिर खे ढकण जी कोशिशि कंदासीं अञा ज़ाहिर खे दॿाइण जी कोशिशि कंदासीं तंहिंजे करे चङो कमु असां ख़ुशी सां कंदा आहियूं मंदो कमु असां पसंदि न कंदा आहियूं जेकॾहिं का ख़राबी गले पइजी पई त पोइ बि पाण खे साबित ईअं करण जी कोशिशि कंदा आहियूं मां कई चङाई पई ओतिरो ख़राबी थी वई आहे तंहिंजे करे उन मालिक जेको असांखे बणायो आहे उहो चङाई वारो बनायो आहे बहितरी वारो बनायो भलाई वारो बनायो तंहिंजे करे हर चङाई असां बहितर अंदाज़ सां कयूं ऐं जेके इहे संतनि महात्माउनि जे नाले ते असां ॾींहुं प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं उनजो मक़सदु इहो आहे त जीअं असां सवलाई सां चङाई खे सम्झी सघूं छाकाणि त असां इंसान में टे चीज़ूं हूंदियूं आहिनि टिनि चीज़ुनि खे असां ॾिसंदा आहियूं असां माज़ी यानी पास्ट खे बि ॾिसंदा आहियूं असां पंहिंजो भविष्य यानी मुस्तक़बिल खे बि संभालण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं हाल बि असां सां गॾु हूंदो आहे टे चीज़ूं असां सां गॾु गॾु हलंदियूं आहिनि ऐं टिनि जो पंहिंजो पंहिंजो कमु हूंदो आहे असां ॾिसंदासीं जॾहिं बि असां माज़ी खे ॾिसंदा आहियूं माज़ी जो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे असां उन में सिख्या पिरायूं जेको कमु अॻु में जन कयो जॾहिं उहो चङो कयो न वधिया
उहो ख़ुशी ख़ुशी सां कयूं, वॾे संगे तजर्बा न करणा पवंदा। ऐं जेका हुननि ग़लती कई ऐं उन में हुनखे नुक़सानु पहुतो त असांखे दोहरायूं न, असां पंहिंजो पाण अॻिते वधूं। ऐं जेका असांखे वॾनि जे लाइ इज़त चवंदा, वॾनि जे लाइ इज़त कयो, उनजी मान कयो, उनखे चङो वर्ताव कयो, उनजी आज्ञा में वञो, उनजो ॿियो कुझु न हूंदो आहे। उनजो मक़सदु हूंदो आहे उन्हनि जी आज्ञा मञंदो, उन्हनि खे सम्झ में रखंदो, उनखां सिखंदो त पोइ उहे उन दौर खां गुज़री चुका हूंदा आहिनि। केतिरा दफ़ा उन लाह चाड़ा लिखिया हूंदा आहिनि। ऐं जॾहिं तव्हां किथे भुलंदो पोइ तव्हांखे हिकदमि चवंदा इन कम खे तव्हां छॾियो, इन जो वॾी नुक़सानु पोइ तव्हां वरी न कयो, ऐं तव्हां छॾे करे उन ग़लती खां बची वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हां को चङो कमु कंदो तव्हांखे हिमताईंदा, बहितर त कयो, असांखे फ़ाइदो पाईंदासीं ऐं तव्हां जल्दी पाए। यानी माज़ी असांखे सेखारींदो आहे कि जिते पीउ जी उमिरि पूरी थिए उतां पुट जी शुरूआति थिए। ऐं जिते तरक़ी पंहिंजी छॾी पई बाक़ी तजर्बा पिया करे उतां पुट वधंदो अॻिते वधंदो हलो, तरक़ी कंदो हलो, प्रोग्रेस कंदो हलो। बाक़ी जेका पीउ तजर्बा कया पुट में ओड़ा कंदो रहंदो त उते जो उते बीठा हूंदा, कुझु वधी न सघंदासीं। यानी पास्ट या माज़ी हक़ीक़त में असांखे सेखारींदो आहे असां अॻिते वधूं। यानी ज़्यादा ग़लती थियूं छॾे ॾियूं ऐं चङायूं था खणी वठूं, असां वरी अॻिते वधी विया। ऐं जेको फ्यूचर थींदो आहे उहो असांखे सेखारींदो आहे नज़र हमेशह अॻिते हुजे, त मूंखे हीउ कुझु बणिजी करे रहणो आहे, पंहिंजे पाण खे संभालणो आहे। ऐं फ्यूचर हक़ीक़त में ख़्वाब ॾेखारींदो आहे, ऊचाई ॻाल्हि खे वधाईंदो आहे। ऐं जेको फ्यूचर ते नज़र रखंदो त पोइ उहो घणो तरक़ी कंदो। इन करे चवंदो आहे जेको इंसानु पंहिंजो निशानो आसमान खे बणाए, जॾहिं आसमान न बि पहुतो त उहो को बि सिखी वेंदो, एतिरो को बि वधी वेंदो। तंहिंजे करे फ्यूचर ख़बरनि जी दुनिया थींदी आहे, पर फ्यूचर खे ध्यानु जे तरीक़े सां हाल खे संभालींदासीं। हाणे प्रेज़ेंट खे बहितर कंदासीं त पोइ प्रेज़ेंट बहितर थींदो थींदो जॾहिं फ्यूचर प्रेज़ेंट थी करे ईंदो असांखे ख़ुशी मिलंदी, असां बहितर थींदासीं। संभालणो असांखे प्रेज़ेंट खे पवंदो। जीअं कोई इंसानु चयो मूंखे ग्रेजुएट थियणो आहे, जॾहिं असां ग्रेजुएट थियासीं त पहिरीं खां पढ़णु शुरू कयोसीं, नर्सरी खां पढ़ी 14 साल खां पोइ वञी ग्रेजुएट थियासीं। असां कोई 14 साल में बि कुझु न कयूं, असां ग्रेजुएशन जी डिग्री मिले छा हालत थी, कुझु सम्झ में न ईंदो। तंहिंजे करे जेको असां प्रेज़ेंट खे संभालींदा आयासीं, उन बनाईंदा आयासीं, क़दम खणंदा आयासीं, उन असांखे ग्रेजुएट कराए छॾियो। साॻे नमूने जेको जेको असां पास्ट में सिखी करे हाणे अॻिते वधंदा हलंदासीं त पोइ ओतिरो असांजो फ्यूचर बहितर थींदो, चङो थींदो। पंहिंजे संतनि महात्माउनि खे असां जेको ध्याईंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं त उनजो मक़सदु आहे उन मां असां सिखिया पायूं, जेके उन्हनि चङायूं कयूं असां चङायूं करे पंहिंजे जीवन खे अॻिते वधायूं, पंहिंजी ज़िंदगी खे बनायूं। ऐं उहे संत, उहे महात्मा, उहे दरवेश, उहे हमेशह असांखे चङाई तरफ़ अॻिते वधाईंदा आहिनि, उहे बहितरी तरफ़ हिमथाईंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त मालिक जेको असांखे इंसानी जनम ॾिनो आहे त उन असांखे चङाई वारो बनाए, असां पंहिंजो पाण खे ओतिरो बहितर बणाए करे ॾेखारियूं। ऐं पोइ उनमें जेको जेको असां ज़िंदगी में क़दम खणंदासीं वेंदा ओतिरो ओतिरो असां पाईंदासीं, जेतिरो जेतिरो अॻिते वधंदासीं वेंदा ओतिरो ओतिरो अॻिते ईंदासीं वेंदा। ऐं जहिड़े नमूने चङाई जो पासो खणंदा, मालिक चङाई में एतिरी ताक़त रखी आहे जॾहिं ऊंदहि में रोशनी, जे ऊंदहि केतिरी बि गहरी हुजे, केतिरी बि घणी हुजे, पर हिकिड़ो दीप जॾहिं हिकिड़ो शोलो उथे सॼी ऊंदहि नाश थी वेंदी आहे। साॻे नमूने कमियूं ख़राबियूं केतिरियूं बि हुजनि, थोरी चङाई आई सभु कमियूं ख़तमु थी वेंदियूं, सभु निकिरी वेंदासीं, बहितर थी वेंदासीं। ऐं इनजे करे उहे संत, उहे महात्मा, उहे दरवेश, उहे असां खे चङाई कराईंदा रहंदा आहिनि। उहे असांखे सवलो सवलो रस्तो ॾींदा आहिनि कि जीअं असां सवलाई सां अॻिते वधी सघूं। ऐं सवलाई खे पाइण जे लाइ असांखे टे गुण हुअणु खपे। जेकॾहिं मालिक असांखे कुझु ॾिनो आहे, असां कंहिंसां चङो हली छॾियो,
सब का बेहतरीन गुण असांजो इहो आहे, जेतिरो मालिक निवाज़ियो आहे ओतिरो बहितर हली, पर अंदर में अहंकार आहे। शहंशाह सतगुरु सतराम साहिब चवंदा त जॾहिं कोई ज़रूरतमंद, कोई घुरिजाओ या कोई कम जे लाइ तव्हां ॾे अचे, उन वटि मुंहुं ख़राबु न कयो, उनखे छॾण न ॾियो, अंदर में उनजे लाइ क्रोध पैदा न थिए, पर जीअं कोई अचे उन मालिक जो शुक्र अदा कयो, वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजी रहमत आहे जो मूंखे अहिड़े लाइक़ु बणायो जो कोई कम सां मूं ॾे आयो आहे, तूं त असली मालिक मूंखे बि हथु फैलाइण वारो बणाए सघंदो। जॾहिं इहो गुण असां में अची वियो त पोइ असां अॻिते वधी वेंदासीं, अॻिते निकिरी वेंदासीं। जंहिं ॾींहुं असां चङाई पंहिंजो मालिक जा शुक्र कयोसीं, उन ॾींहुं असां पाए वेंदासीं। जंहिं ॾींहुं असां शुक्र न कयोसीं, उन ॾींहुं असां रहिजी वेंदासीं। छाकाणि असां जेको कुझु कयूं मालिक जे नाले ते कयूं, जंहिंजे नाले ते कंदासीं उहो फल ॾींदो आहे। जंहिं नाले, ऐं हर को पाण खे ॾिसी करे फल ॾींदो आहे मालिक। जेकॾहिं पोइ परमात्मा खे ॾिसूं, जेकॾहिं पंहिंजे कर्मनि खे ॾिसूं, उहा हालत करे पतो बि न हूंदी। जेकॾहिं असां पाण खे ॾिसूं, जॾहिं असांजा कर्म हूंदा आहिनि, त उहो रहमत पंहिंजे पाण खे ॾिसी करे ॾींदो। जीअं चवंदा आहिनि, हिकिड़ो राजा हो त वेठो, हिकिड़ो फ़क़ीर आयुसि, त मूंखे ॻुड़ जो ठिकरो ॾे, मूं 2 रोटियूं मां खायां। राजा चयुसि, वज़ीर खे चई 2 बोरियूं ॻुड़ जूं ॾे, चइसि 2 बोरियूं ठिकरो जो बोरी, 2 फुल्का बसि, चई 4 बोरियूं ॾेसि, चइसि साईं अथसि ॻुड़ ठिकरो, चई 8 बोरियूं ॾेसि। वज़ीर चयो, वरी चवंदो मां 16 चवंदो जेको 8 ॾेई जान छॾायांसि, ऐं 8 ॾेई छॾियसि। ऐं जॾहिं दरबार पूरी थी, वज़ीर चयोसि ठिकरो खपंदो, जो 8 बोरियूं ॾिनी थीसि, चयोसि उहो मूं ॾे आयो, उनखे 2 रोटियूं ठिकरो खपंदो, उनजी हैसियत ठिकरे जेतिरी, उन तव्हांजी बोरी, जेकॾहिं मां तुंहिंजो ओतिरो ॾियां पोइ उन मूं में फ़र्क़ु पियो रहे, उहो पाण खे ॾिसी करे ॾे, मां पाण खे ॾिसी करे। इन करे मालिक ईश्वर पाण खे ॾिसी करे ॾींदो आहे, जो असांखे ॾिसी करे कमु ॾींदो आहे। इन करे रहमत वरसाईंदा, पंहिंजी रहमत उहा वरसाईंदा, उहा ॾिसी करे। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा असांखे चुपचाप कराए छॾींदा आहिनि, जंहिंसां पतो बि न पवे। असां ॾिसंदासीं शहंशाह सतगुरु सतराम साहिब जे जीवन खे, अमरसिंह संत कंवरराम साहिब जे जीवन खे, त पोइ कोई झोली फैलाए असांखे वठी करे कुझु कंहिंखे ॾेई छॾींदा। जॾहिं तूं चाहे न की हिकिड़े अमीर ते हथ रखी करे बि करे सघंदो, जेकॾहिं चाहे न तो 2 ब्राह्मण आया साईं जन, चए साईं असांजे ॿारनि जी शादी आहे, कुझु जल्दी ॾियो। साईं वरी थियांगे ते चयो आहे, घड़ी खनि तरसो, राॻी साहिब पहुचूं, मालिक चङी कंदो, चङो साईं जल्दी आहे, असांखे ॾियो आहे, ॿियो असांखे पहुचो, तव्हां आसीस कयो, जल्दी ॾियो। तॾहिं साईं थोरो चादर मथे करे थेली खई, ऐं थियांगे ते वेठाई कोन, थोरी चादर विछाए हली, खणी करे मथे जो थेली, हुन में 500 रुपया पिया। हुन ॾिठो असांखे 300 खपंदा, चई 300 शादी में लॻायो, 200 सां ॿारनि खे कारोबार वग़ैरह कराए, जो कुझु जॻह जो कमु करे, जो वरी तव्हांखे फैलाइण जो पवे, हथु कई जॻह तव्हां पाण वठंदा आहियो। जेकॾहिं हू चाहे न त तव्हांजी रहमत सां बि ॾेई सघिया। ऐं आम समझ जी ॻाल्हि आहे, जेको इंसान खे मुर्दे खे ज़िंदा करे सघंदो आहे, थेली कढण कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं असां कंहिं ॻाल्हि को सोचूं, उनखे घुरण जी थेली फैलाइण जी ज़रूरत में कहिड़ी आहे, उहो त कुझु बि करे सघंदो, पर पोइ बि उन्हनि झोली फैलाए असांजो घुरियो पए। झोली फैलाए इन करे त तव्हां जॾहिं मालिक जे नाले ते ॾींदो, ऐं पोइ छाकाणि इंसान पंहिंजे जीवन में व्यस्त हूंदो आहे, उनमें लगन में पतो न हूंदो आहे मां छा कंदो पिया, कीअं कंदो पिया, पंहिंजी कई में लॻो रहंदो आहे। इहे संत महात्माऊं सभिनी खे गॾु खणी करे हलंदा आहिनि, जीअं मालिक जे दर इन्हनि जो बि कण अगामी आहे। इन करे सभ खां वठंदा त थोरो कण घणो कमु कंदो आहे। जीअं हिकिड़ो मिसाल ॾियां, हिकिड़ो शख़्स हो, वीचारो मिसकीन हो, हिकिड़े ॾींहुं रज़ा चयो ॿियो ॻोठु आहे, असां ॿुधो आहे त हिकिड़ो सेठ आहे, पुण्य ख़रीद कंदो आहे, तंहिंजे करे तूं कोई न कोई पुण्य ॾेई करे
अच्छा चलो चङो कमु कयो ई कोन्हे पुण्य ॾियांसि छा ॾींदो कोई पुण्य कोन्हे चवंदा भॻवान जेको पुण्य ॿुधाए तूं बि पंहिंजे मथां कुझु कयो हुजे ज़िंदगी में यादि अची वञे रस्ते वेंदे कोई कुझु न कुझु मिली वेंदो ॿ रोटियूं ॾिनई हे हलियो आहे न कई वियो अधु में हिकिड़ो फ़क़ीर खड़ो हिकु रोटी फ़क़ीर खे ॾिनई बुखायल घुरे थोरो अॻिते कुतो बुखायल थोरो अधु रोटी उनखे ॾिनई थोरो अॻिते में चिड़ियूं खणियूं गरम ॾींहुं बचनि जा ची कनि था सॼी गिरायूं करे अधु रोटी उन्हनि खे ॾिनी पाण चयां ठीकु आहे वियो रस्ते तो पाणी पी करे नंढी तो आयो सेठ में सेठ ॿिए हाल जो कमु कहिड़ो कयो अथई चए बसि रस्ते में आयूं ॿ फुल्का हुया कुझु हिकिड़ो फ़क़ीर खे ॾिनो मां पुट खे ॾिनो मां चिड़ियुनि खे ॿियो कुझु कोन्हे कयो नौकर में चई ठीकु आहे ॿ फुल्का ॾिना नी मां हुननि खे ॿ बोरियूं ॾेई छॾां हे ख़ुशि थी वई ॿिनो रोटियुनि जे बसि मूंखे ॿ बोरियूं मिली वञनि ॿियो छा हुजे आयो जी बोरियूं कढियूं जीअं बोरियूं कढियूं तोखे चेतासीं मूंखे बोरियूं न खपनि बसि मूंखे पुणे नाहे निकिरणो आहे वञा थो मुंहिंजो सेठ खे हेॾो तव्हां थी विया चई मूंखे नाहे करिणो आहे ऐं जीअं वापसि आयो साॻियो नंदी जो किनारो वरी पाणी पी करे बुख ते जेकॾहिं कंकर बेतर पिया खणी करे पंहिंजी कपिड़े में ॿधी करे आयो घर वारे सम्झो हाणे ॿधंदुसि पुरुषार्थ पी वेठी आयो ऐं फुल्को ॾिनो रोटी खाधी ॿाहिरि निकिरी चढ़ छा ॿुधायोसि ॻाल्हि चुसि ॾिसां वियो पुॼो छा ॾेई आयो छा वठी आयो कोठरी खे खोले हिन वारो कपिड़ो जे खोले अंदरि हीरा जवाहरात काफ़ी माल मिल्कियत पियल हुअसि भला सेठ खे छा हड़ी आयो आहे अहिड़ो कहिड़ो ॿुधायो आहे त एतिरो कुझु मिलियो अथसि जीअं आयो चई मां जेको पुण्य बि कोन्हे इलाइक़े अची बि कोन्हे कहिड़ा बि ॿुधाया एतिरो तोखे मिलियो आहे छा जा पुण्य कहिड़ा पुण्य छा ॾेई आयोसि चई ॾिस एतिरो माल पियो आहे छा थी आयोसि जीअं ॾिठो मुंहिंजे अखियुनि में आंसू अची विया कुझु कोन कयो हिकिड़ो फुल्को फ़क़ीर खे ॾिनो मां बि कुते खे या चिड़ियुनि खे सेठ खे ॿुधाए सेठ खे मिली रोटी ॾियण तोखे ॿ बोरियूं ॾियां थो वञी ॿ बोरियूं ॾिनियूं जॾहिं बोरियूं ॾेई करे मुंहिंजो दिमाग़ खड़कियो ॾिना मुंहिंजी मालिक जे नाले ते इन नाले ते ॾिनो जेकॾहिं इहो सेठ मूंखे ॿिनि रोटियुनि जे एवज़ 2 बोरियूं ॾेई सघंदो आहे जंहिं मालिक जे परमात्मा जे नाले ते मां ॾियां थो उहो मूंखे छा ॾींदो इन करे छॾियमि 2 बोरियूं खयमि कंकर भीतर उन बदिलाए करे मूंखे सतगुरु करे छॾियो तंहिंजे करे इहे संत इहे महात्मा इहे दलेर असां वेठे वेठे चङो कमु कराए विया कुझु बि कयो लेकिन चङाई कयो बहितरी कयो थोरी चङाई घणी मंदाई ख़तमु करे छॾी थोरी भलाई सख बहितर करे छॾी करिणो थोरो कुझु पवंदो आहे लेकिन नतीजो तमामु घणो मिलंदो असां पंहिंजे घर में ई हुजूं घर में असां थोरो पंहिंजो पाण खे बहितर कयूं असांजो घर संतुलन थी वियो असां घर में हुजूं कॾहिं कॾहिं घर में तनाव थींदो आहे कॾहिं थोरो झगड़ो थींदो आहे कॾहिं हिक ॿिए सां मुंहुं मोटिया थींदो आहे त पोइ जेको तनाव थींदो आहे झगड़ो थींदो आहे की ॻाल्हाइण जी आदत थींदी आहे साम्हूं वारो जवाबी कारवाई कंदा फ़र्क़ु इहो पवंदो जेकॾहिं साम्हूं वारो ॻाल्हाए हुनखे थोरो वर्दी न ॾियूं हिकु दफ़ो ॻाल्हाईंदो 2 दफ़ा ॻाल्हाईंदो 3 दफ़ा ॻाल्हाईंदो 3 दफ़ा अगरि सहन शक्ति हुजे 4 दफ़ा को ज़मीर विवेक घर पई आहे साम्हूं वारो कुझु ॻाल्हाईंदो ई न पंहिंजो पाण सां थासो थी वेंदो बहितर थी वेंदो तंहिंजे करे इहे संत इहे महात्मा असांखे ॿियो गुण सहनशीलता जो सेखारींदा थोरी असां में बर्दाश्त जी कुवत हुजे सहन शक्ति हुजे त पोइ असां घणो अॻिते वधी विया आमतौर असांजे जीवन में फ़र्क़ु इहो ईंदो आहे जो साम्हूं वारो थोरो कुझु ॻाल्हाईंदो आहे असां हिकदमि जवाबी कारवाई कंदा पर इहे संत महात्मा जवाबी कारवाई न कंदा आहिनि उहे घणी कंहिं बर्दाश्त कंदा आहिनि ऐं घणी कंहिंजो बर्दाश्त करणु उन्हनि खे तमामु घणो अॻिते वधाए जो भॻत साहिब जी मिसाल आहे साईं आराम सां रस्ते सां विया त हिकिड़ी माता पंहिंजे पुट खे चयो भॻत साहिब वञे थो आशीर्वाद वठे मूंखे कहिड़ो दफ़ो आशीर्वाद जी मां छो वठांसि मूंखे छा आहे भॻत साहिब कननि ते लफ़्ज़ पिया चई ॿुधे भॻत साहिब बुरी करे ॾिस ठीकु आहे तोखे आशीर्वाद मूंखे त मूंखे ख़बर आहे किथां मिलंदी तूं मूंखे आशीर्वाद ॾे मां तोखे चवंदुमि मूंखे ॾे
थोड़ो मुड़ी करे वियो उन नौजवान ते एतिरो असर पियो जो भॻे साहिब सां गॾियो वियो कान पंहिंजो जेको किरो कावड़ गुस्सो हूंदी भॻे साहिब सां रही करे सॼो ख़तमु थी वियुसि ऐं हिकिड़ो बहितर इंसानु थी वियो चङो जाॻी तंहिंजे करे थोड़ी असां में सहन शक्ति हुजे थोरो कोई ॻाल्हाए असां सभु बहितर करे बहितर लफ़्ज़ ॻाल्हाए आमतौर कमी असांजो इहा थी वई आहे जो असां कुझु ग़लति ॻाल्हाए करे वई आहे अञा साम्हूं वारो ॻाल्हाईंदो ई कोन्हे अॻु में असांखे जवाबी कारवाई करे छॾी ऐं तनाव ते तनाव भड़कंदो आहे साम्हूं झगड़े ते झगड़ो खुलंदो आहे तंहिंजे करे इहे संत इहे महात्माऊं इहे दरवेश असांखे ॿई गुण सेखारींदा थोरी सहनशीलता ऐं थोरो जो बहितर गुण त असांखे जेतिरो पुॼे असां चङाई कई छाकाणि अॼु उन मालिक जी रहमत उन असांखे अहिड़ो बनायो आहे ऐं उन असांखे ॿ हथ ॾिना बसि उन जो इहो असांखे घणी रहमत आहे उन मालिक जी असांखे हथ ॾिना अथई असां इंसान पोइ वास जो मालिक थोरो ॿिनि हथनि खे ॿिनि पेरनि में बदिलाए छॾिया चइनि पेरनि वारी शिकिली कहिड़ी थी वञे कीअं घुमो आहे असां हुनजो हिकिड़ो अहसान बि था लाहे जेको ॿ हथ ॾिना बसि इंसान उन हथ ॾिना हाणे असां हथनि खे सखार थो कीअं था कयूं असां उहो ॾिसूं ऐं हथ जेको ॾिना हथ असांजा अहिड़ा हुजनि जेके आशीर्वाद सां भरियल हुजनि हथ आशीर्वाद सां भरियल हुजनि ऐं इहे ॿई गुण आशीर्वाद जा असांखे हुजनि असां ॾियूं बि आशीर्वाद असां वठूं बि आशीर्वाद इहे ॿ गुण असां में अची वञनि जेकॾहिं कोई असां कोन ॾिठो आहे कोई असांखे कंहिंखे सेखारिणो आहे कोई असां ग़लति हले थो असांखे अंदरि मुंहिंजो आशीर्वाद न करे नंढो आहे नंढो जॾहिं बि ख़राबु हुजे कोई असां ग़लति बि हले त पोइ असां सभु माण्हुनि खे आशीर्वाद ॾियूं तो पंहिंजो पाण सुधरी वेंदो पोइ साईं जी मिसाल असांखे हितरामदास आदमी हिकिड़ो शख़्स आहे वृंदावन में चए साईं मुंहिंजो पुटु आहे तमामु ॾुखियो आहे सभिनी खे तपाए अथई घर सॼो तंग अथसि शहर पाड़ो तंग अथसि मुंहिंजी ॿुधी ॿुधी हाणे दिलि थी वई आहे मां मरां या उहो मरां हिकु रूप न हुजे साईं सुठो इंसान मालिक बनायो वञे चङो चइसि कीअं कयां चयोसि तूं आशीर्वाद ॾेसि आशीर्वाद मुंहिंजे अंदरि वञी जेको पीठ में करंदी रहंदी चए मां अॼु खां पोइ तुंहिंजी पीठ बंदि तूं थोरो इहो कर जंहिं महिल ॾुखियो तोसां हले कंहिंसां बि हले घर में त मालिक तो रहमत करे चङो थी हाणे तुंहिंजो गुण पैदा थी ऐं जॾहिं तो कोई उनजी दहा खणी अचे तूं चओ मालिक जी हाणे ते रहमत आहे तूं ॾाढो बसि मालिक भली कंदो हाणे मुंहिंजो पुटु एॾो सुठो थींदो बाक़ी मालिक चयो बसि तूं बहितर थी ऐं सिर्फ़ु वञी करे ईअं कई जंहिं महिल बि आशीर्वाद ॾिएसि मुंहिंजो पुटु मालिक जी रहमत सां चङो थिए बहितर थिए मालिक वसाएसि वधाएसि सुमतवान बनाएसि ऐं वरी अचेसि बि दान करे पुटु पुछो कयो आहे चवंदा न त असांजो मतिलबु मालिक जो घुमाण एॾो सुठो थी वेंदो त ॾींहं जो ॾिसंदा केतिरो चङो आहे मुंहिंजे अंदरि मुंहिंजो पीउ जे अंदरि मुंहिंजो थोरो आशीर्वाद निकिरणु शुरू थींदो आहे 3 ॾींहंनि में मुंहिंजे जीवन में बदिलाव अचणु शुरू थी वियो 3 ॾींहं पीउ आहे त बाबा मूंखे छा थींदो घर में ईअं दिमाग़ ते ऐं 4-5 ॾींहं ईअं शांती में ईंदो हुयो सुकून में ईंदो हुयो जो साईं ॾे वठी आयुसि राखी सां में रहियो शेवा कई नाम ध्यानु कई तव्हांजो जेको सभिनी खे ॾुख ॾींदो सभिनी खे तपाए खयो ऐं हाणे सभिनी खे सुख ॾियंदो सॼो घर संभालंदो हुओ सॼो इंसानु बहितर थी करे जॾहिं ज़रूरत पवे आशीर्वाद ॾेई छॾ कंहिंखे बि कोई असां ग़लति बि हले ग़लती न पर अंदरि मुंहिंजे मालिक खे अरदास न करे मालिक उनखे बि सुमत ॾे मूंखे बि सुमत ॾे ॿई बहितर दिवस चङा असांखे चङा लफ़्ज़ मालिक बसि जल्दी ॿुधंदो आहे असां तमामु जल्दी चङा थी वेंदा आहियूं बहितर थी वेंदा आहियूं साम्हूं वारो बि चङो थी वेंदो तंहिंजे करे असां पाण खे बनायूं बि आशीर्वाद ॾियण वारो ऐं ॿियो गुण असां में हुजे त असां पाण खे आशीर्वाद बि थियण वारो बनायूं इहे संत इहे महात्मा बि ॿई कमु कंदा जॾहिं कोई दान में ईंदो अथनि कोई शरण में ईंदो अथनि कोई कम सां ईंदो अथनि त कोई ॾुखियो अचे कोई तकलीफ़ अचे बि आशीर्वाद ॾींदा आहिनि चङा थी वेंदा ऐं वरी जॾहिं कोई तकलीफ़ वारो ईंदो अथनि कोई ज़रूरत वारो ईंदो अथनि त पोइ मालिक जे नाले ते उहो कमु कंदा आहिनि जेको कुझु पहुचंदो अथनि करे छॾींदा आहिनि ऐं जेको कंदा आहिनि उहो दुआऊं ॾींदो वेंदो आहे आशीर्वाद ॾींदो वेंदो आहे ऐं आशीर्वाद वठंदा आहिनि उहे आशीर्वाद एतिरो मथे खणी करे अॻिते वधी करे महान बणिजी वेंदा आहिनि मालिक सां मिली रहिया छॾा त संसार में हर हिकु जीव पंहिंजे पंहिंजे कर्म जो फल भोगींदो आहे पर आसीस ऐं पिठ दुआ ऐं बददुआ ॿ अहिड़ियूं चीज़ूं जंहिंजो वास्तो कर्मनि सां न थींदो आहे
कंहिं हिक जी आसीस या दुआ किरोड़े जन्म जा पाप कटे छॾींदी आहे। कंहिं हिक जी पिट या बद दुआ सभु पुण्य नाश करे छॾींदी आहे। तंहिंजे करे आसीस ऐं दुआ पिट ऐं बद दुआ जो वास्तो कर्मनि सां न थींदो। तंहिंजे करे उन मालिक असांखे अहिड़ो बनायो आहे, असां नेचर में बि पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, असां आसीस वठण वारा। कोई बि इंसान हुजे, केतिरो वधे वेसे अमीर हुजे, केतिरो बि कुझु हुजेसि, पर जॾहिं किथे बि वेंदो के संत के महात्मा वटि, जिते बि वेंदो पंहिंजो शीश झुकाईंदो आसीस मूंखे मिले, दुआ मूंखे मिले। तंहिंजे करे केतिरो बि इंसान वधियो आसीस वठण जो अभिलाषी थींदो आहे। ऐं केतिरो बि इंसान ॾुखियो हुजे, केतिरो बि कंहिंखे तकलीफ़ ॾिए, केतिरो बि तंग कंदड़ हुजे, पर बद दुआ त हमेशह कंदड़ हूंदो, मूंखे बद दुआ न मिले, पिठ हमेशह पासे थो थिए। तंहिंजे करे आसीस असांजा सभु कर्म कटींदी आहे। इन करे मालिक असांखे अहिड़ो बनायो आहे जीअं आसीस वठंदा आहियूं। असांखे रस्ते सां वञूं, कोई फ़क़ीर मिली वञे, कुझु घोरे भिख्या करे, कुझु बि करे, असांखे ॾियूं त ठीकु आहे, न बि ॾियूं मूं मदर इहे लाइ ज़रूरु ॾींदा आहिनि, फ़क़ीर दुआ कॾहिं आसीस ते पंहिंजो पाण न ॾींदे बि आसीस वठंदा। तंहिंजे करे जहिड़ो असांखे मालिक बनायो आहे असां ओड़ासीं। इहे संतनि महात्माउनि जा इहे गुण असांजे अंदरि अची विया, असांजो जीवन संवरती पवंदो। ऐं इहे गुण असांखे सदाई यादि रखणु खपे। सभ खां पहिरियों गुण असांखे इहो यादि रखणु खपे त मालिक जो शुक्र असां कंदा रहो जो उन असांखे ॿ हथ ॾिना। इहो जो अहसान थोरो असां लाहे नथा सघूं जो उन असांखे इंसान बनायो। ऐं उन इंसान बणजण खां बाद असांखे इंसानियत वारी ख़ूबी यादि रखणु खपे। जॾहिं को ज़रूरत वारो अचे, कोई अचे त कोई मुंहुं ख़राबु न कयूं, पर मालिक जो शुक्र अदा कयूं, असांखे अहिड़े लाइक़ु बणायो जीअं असांखे कुझु करे सघूं। ऐं जॾहिं पाण में हुजूं त पोइ किथे तनाव हुजे, घर में हुजे, परिवार में हुजे, किथे बि हुजे, त असांजे अंदरि मुंहिंजो कंहिं लाइ केतिरो न निकिरे, पर मालिक जो अरदास निकिरे त मालिक उनखे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे। कोई ग़लति बि हली वञे, उनखे आसीस ॾेई छॾियो त पोइ असां सुख खे पाईंदासीं, बहितरी खे पाईंदासीं ऐं चङाई खे पाईंदासीं। ऐं असांजा कर्म अहिड़ा हुअणु खपे जंहिंमें असां ॾियूं बि आसीस ऐं वठूं बि आसीस। जेकॾहिं असां घर जा वॾा नंढा असां चङो नथा हलनि त पोइ बि असांजे अंदरि वॾो आसीस निकिरंदी आहे। असां आसीस ॾियूं ऐं पोइ उहो साम्हूं वारो पंहिंजो पाण सुधरी वेंदो। ऐं जेकॾहिं असां नंढा आहियूं असांजा कर्म अहिड़ा हुअणु खपे, असांजो अमल अहिड़ो हुअणु खपे, असां वॾनि जी एतिरी इज़त, एतिरो मान, एतिरो मर्तबो ॾियूं जो उन्हनि जो हथ आशीर्वाद जो पंहिंजो पाण असांजे मथां अची वञे, असांखे खणी करे न रखिणो पए। इहे गुण अगरि असांखे अची विया त पोइ असांजो जीवन संवरनो पवंदो। ऐं हर हिकु पंहिंजो पाण खे ॾिसे, कॾहिं ॿिए खे न। असां घर में हुजूं, समाज में हुजूं, महफ़िल में हुजूं, पंहिंजो पाण खे ॾिसूं। छाकाणि जेको कुझु कंदासीं फल असांखे मिलंदो, पाड़ेवारे खे कोन मिलंदो। असां घर में हुजूं, के 4 भाउर हुजनि, कंहिंखे 4 पुट हुजनि, हिकु पुटु चङो हुजे, कमाए चङे नमूने हले, घर जी संभाल करे, बहितर करे, सभिनी खां बहितर वर्ताव करे, असां ॾिसंदासीं जेको चङो हूंदो इज़त उनजी थींदी, पंहिंजो पाण जी इज़त हर को कंदो, तो उनखां प्यार करणु लॻंदो, तुंहिंजी थोरी थींदी। घर में 4 नुंहर हुजनि, जेका नुंहुं सस जी इज़त करे, घर में चङो हले, घर जी संभाल करे, बहितर करे, आसीस उनजे लाइ निकिरंदी, पंहिंजो पाण निकिरंदी, फल उनखे मिलंदो, पाड़ेवारे खे थोरे मिलंदो। तंहिंजे करे असां हर हिकु पंहिंजो पाण खे ठाहे, पंहिंजो पाण खे संभाले, फल असांखे पाण खे वधंदो आहे। ॿिए खे न चऊं तूं ही कर, उहो जेको कुझु करे थो उहो करे, लेकिन असां पंहिंजो पाण खे बहितर कीअं करूं, असां पाण खे सुधारियूं। जंहिं ॾींहुं असां पाण खे सुधारणु शुरू कंदासीं उन ॾींहुं पाण सुधरी वेंदासीं। जंहिं ॾींहुं कोशिशि कईसीं ॿिए खे सुधारूं उन ॾींहुं पाण बि रहिजी वेंदासीं, साम्हूं वारो बि रहिजी वेंदो। छाकाणि जंहिंखे सलाह ॾींदासीं तूं चङो थी, पहिरियों चवंदासीं पाण खे ॾिठो अथई मूंखे सम्झाइण लॻियो आहे, पाण छा कयो अथई भई मूंखे तो ॿुधाईंदो आहे। ऐं छाकाणि कुझु चवण सां साम्हूं वारे जे अहंकार खे चोट लॻंदी आहे।
साम्हूं वारे जी इज़त खे छो थी लॻंदी आहे? इन करे कॾहिं कंहिंखे असां चऊं न, पर पाण खे एतिरो चङो कयूं जो साम्हूं वारो पाण सां मिली वञे, चङो थी वञे, बहितर थी वञे। तंहिंजे करे हर हिकु पंहिंजो पंहिंजो, असां सभु जेके ई आहियूं पाण खे ॾिसूं, पाण सां कीअं जंहिं ॾींहुं असां घर में, परिवार में, समाज में पाण खे ॾिसणु शुरू कयोसीं, उन ॾींहुं असां वधी वेंदासीं। ऐं हर को पंहिंजो पाण खे बहितर कयोसीं, पंहिंजो पाण घर सॼो सुर्ग बणिजी वेंदो, बहितर थी वेंदो। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश जेके बि ॾिसंदासीं, हर कंहिं पंहिंजो पाण खे सुधारियो आहे, कंहिं ॿिए खे कोन सुधारियो। जेके जेके कर्म कया आहिनि, अॼु ताईं उनजा चङाई यादि ईंदी, अॼु ताईं उनजा वचन यादि ईंदा आहिनि। एक्चुअली उन्हनि पाण करे ॾेखारियो आहे, ॿियनि खे काथे चइबो आहे, पाण जीवन में करे ॾेखारियो अथव। सो इहे संत, इहे महात्मा ॾिसंदासीं, आंगन में ॻणण जेतिरा हूंदा आहिनि। उनखां पोइ त लाइन लंबी लॻल हूंदी आहे, ठीकु आहे, पर उन हिकिड़े पाण खे सुधारियो केतिरनि खे गॾु खणी करे हलंदो आहे। उनजो संदेश, उनजी आशीर्वाद, उनजा वचन, उनजी हलत असांजे जीवन खे केतिरो बदिलाए छॾींदी आहे। उन हिकिड़े जे अमल, हिकिड़े जी हलत केतिरा साल चवंदा आहिनि, कंहिंखे सदियूं थी हूंदियूं, कंहिंखे हज़ारे साल चवंदा आहिनि, कंहिंजो पतो ई कोन हूंदो अलाए कॾहिं थिए। लेकिन उनजो जीवन अॼु ताईं रोशन राह ते हलंदो आहे, पौतल पथ हूंदो आहे। उनजी हलत, उनजी ज़िंदगी अॼु ताईं उनजे अखरनि खे यादि रखियो वेंदो आहे, उनजे अमल खे यादि रखियो वेंदो आहे। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा पंहिंजो पाण खे सुधारींदा आहिनि, ॿिए खे न सुधारींदा आहिनि। जेको पाण खे सुधारियो उहो सभ खे सुधारे वेंदो आहे, जेको पाण खे ॿिए खे सलाह ॾियो पाण वेही वेंदो आहे। तंहिंजे करे असां मां हर हिकु जेतिरा ई असां आहियूं, हर को पाण खे ॾिसे, ॿिए खे न ॾिसे। जंहिं ॾींहुं पाण खे सुधारे थो, उन ॾींहुं सभु कुझु सवरजी वेंदो, सभु कुझु बहितर थी वेंदो। पर इहे सभु गुण असां में ईंदा तॾहिं जॾहिं असांजी सोच चङी हूंदी, असांजा वीचार चङा हूंदा, असां उन तरफ़ वधणु लॻंदासीं। ऐं असां सभु बहितर तॾहिं थींदासीं जॾहिं कुझु वक़्तु वेही करे सचे साईं जो ध्यानु कयूं। छो ध्यान में अहिड़ो गुण थींदो आहे जो इंसान जंहिंजो बि ध्यानु करे, साम्हूं वारे जा गुण पंहिंजे पाण अचणु लॻंदा आहिनि। जीअं वेठे वेठे ओचितो असांखे कंहिं संत, कंहिं महात्मा खे चङे इंसान जी ओचिती यादि अचे, यादि अचण सां हिकदमि ख़्याल ईंदा, भई चङाई कयूं, भई भलाई कयूं, जीवन खे सफल बनायूं, ज़िंदगी खे ठाहे वठूं, हिकदमि चङा चङा ख़्याल ईंदा। पर वेठे वेठे ओचितो कोई ग़लति माण्हू जी यादि अची वञे, यादि अचण सां हिकदमि ख़्याल ईंदा, कंहिंखे तंग करूं, कंहिंखे परेशान करूं, कंहिंखे बदिलो वठूं, कंहिंखे हैरान कयूं, हिकदमि ग़लति ग़लति भावनाऊं थियणु शुरू थी वञे। जॾहिं थोरे वक़्त में असांखे चङे माण्हू खे यादि था कयूं, पाण चङा था बणिजी वञूं। कंहिं ग़लति माण्हू जी सिर्फ़ु ओचिती यादि थी अचे, पाण मंदा था बणिजी वञूं। पोइ जॾहिं प्यार सां, सिक सां, श्रद्धा सां वेही करे उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, असांजे जीवन में केतिरो बदिलाव ईंदो। तंहिंजे करे कुझु वक़्तु वेही करे पाण, पंहिंजे ॿारनि, पंहिंजे घर, पंहिंजे परिवार सां सचे साईं जो ध्यानु कयूं, तुंहिंजा गुण पंहिंजो पाण असांजे अंदर में अचणु लॻा। ऐं कुझु वक़्तु वेही करे नाम जो सिमरन कयूं, ध्यान सां गुण ईंदा आहिनि, नाम सां असांजी शक्ति पैदा थींदी आहे, गुणनि ते अमल करण जी अॻिते वधण जी। जॾहिं ध्यान सां गुण बि आया ऐं नाम सां शक्ति बि आई, गुणनि ते अमल करण जी, पोइ अॻिते क़दम वधंदा वधंदा असां एतिरो बहितर थींदासीं जो हाणे सां असांजे गुणनि ते अमल शुरू कंदासीं ऐं असां में सुबुद्धि, बहितर भावनाऊं ऐं चङी सोच ईंदी वेंदी, ऐं अमल ईंदो वेंदो। तव्हांजो जेको असां प्रेज़ेंट खे बहितर कंदासीं, फ्यूचर उन वांगुरु असांजो थी वेंदो। जीअं हर हिकु जी तमन्ना हूंदी आहे सभिनी परलोक सुधरे, अॻिते वञी कुझु मिले, स्वर्ग मिले, मालिक जी रहमत मिले, पर असांखे यादि रखणु खपे, परलोक सुधरंदो तॾहिं जॾहिं हिन लोक खे सुधारींदासीं। हिन लोक खे सुधारियोसीं, परलोक पंहिंजे पाण सुधरी वेंदो। हिन लोक खे न सुधारीसीं, परलोक छा सुधरंदो? छाकाणि जेको हिते कंदासीं उहो तव्हांखे मिलंदो, साॻे नमूने जेको हाणे कंदासीं उहो फ्यूचर में मिलंदो। जॾहिं हाणे वेही करे ध्यानु कंदासीं, नाम जो सिमरन कंदासीं, असांखे गुण ईंदा ऐं गुण ईंदा बहितर चङा ते अमल कंदे थोरो अॻिते वधंदा हलंदासीं, तव्हांजो क़दम क़दम खणंदा असां अहिड़ा थींदासीं त हिकु त सुख ऐं समृद्धि खे पाईंदासीं, सभु सभु बहितर हलंदासीं, पाण बि चङा थींदासीं, ॿार बि चङा थींदा, घर परिवार बि बहितर थींदो ऐं असां समाज जे मुआसिस बि बहितर हलंदासीं, सभु कुझु कंदासीं बि सही ऐं संसार में वधंदे वधंदा हलंदासीं। तव्हांजे द्वार अंदर में एतिरा खुलंदा जो अॻिते वधंदे मालिक जी रहमत, ईश्वर जी करुणा ऐं कृपा खे पाइण जे बि क़ाबिल बणिजी पवंदासीं। यानी हीउ लोक में सुधरंदो ऐं असांजो परलोक में सुधरी पवंदो, जा ॿई लोक हलंदा ऐं असां सही इंसान बणिजी करे महानता ताईं पहुचंदासीं। तंहिंजे करे
ये संत, ये महात्मा, ये दरवेश असांखे थोड़े थोड़े मुंहिंजो घणी सिखिया ॾींदा आहिनि। थोड़े ध्यान मां, थोड़े कुझु चङाई मां घणी मंदाई मिटाए छॾींदा आहिनि। इन करे संगत में झोली पिया फैलाए थोड़ी चङाई करे छॾो, का कर तव्हांजी अॻाणी वञे जीअं असां वर्गी वञे कुझु करे न हक़ीक़त में जेके थैली कढी पिया सघनि, मुर्दे खे जीआरे पिया सघनि, लॻे हर को एॾी ॻाल्हि कोन्हे जेके असां चऊं त उन्हनि खे ज़रूरत हुई एॾी घुरनि थी। उन्हनि जेको कयो पए त जीअं असां बहितर थियो, ऐं जेको उन्हनि पाण खे चङो कयो असांजी अंदरि खां भलाई पए सोची बिना ॿुधाए चङा थियूं। इन करे अॼु ताईं जॾहिं जॾहिं हुनजो नालो ईंदो आहे, हुनजी तस्वीर ईंदी आहे, कुझु बि आहे, हक़ीक़त में श्रद्धा सां असांखे पंहिंजो पाण शीश झुकी पवंदो आहे, पंहिंजो पाण कुझु पाइण लॻंदो आहे। जेको शीश झुकंदो आहे उहो गुणनि खे झुकंदो आहे, चङाइनि खे झुकंदो आहे। तंहिंजे करे उन्हनि असांखे थोरे थोरे मुंहिंजा घणो फल पई यादि ॾियारियो। तंहिंजे करे जेतिरी असांखे पहुचे असां चङाई कयूं, ऐं थोरी चङाई घणो फल ॾींदी आहे। जीअं थोरी रोशनी सॼी ऊंदहि खे नाश कंदी आहे, साॻे नमूने थोरी चङाई घणी मंदाई खे ख़तमु कंदी आहे। ऐं थोरो सदगुण, थोरी सहनशीलता सॼे झगड़े जो विखार खे ख़तमु करे छॾींदी आहे। ऐं थोरो ध्यानु, थोरो सिमरन असांजे अंदरि खे एतिरो पहुतम कंदी आहे जो असां थोरो थोरो अॻिते क़दम खणी करे एतिरो बहितर थींदो जो असांखे मुस्तक़बिल त संवारंदो ई आहे, घर परिवार त बहितर थींदो ई आहे, संसार में त सुख ऐं समृद्धि मिलंदी आहे। पर अञा अॻिते वधी करे रहमत जा एतिरा द्वार खुलंदा आहिनि जो उन मालिक जे रहमत जा द्वार बि खुली वञा आहिनि, असांखे लोक ऐं परलोक ॿई सभु मिलंदी आहिनि। जंहिं मौक़े ते पाण सभु गॾु थिया उहो मौक़ो संतनि जा असांखे उहो गुण थो सेखारे, थोरी चङाई मां असां घणी बहितरी वठूं, ऐं थोरी भलाई मां असांखे घणी रहमत पई। ऐं असां इंसान जेके ई आहियूं असां में बि थोरी चङाई आहे। असां ॾिसंदा जेके ई आहियूं असां में चङाइयूं, मंदायूं, भलायूं, बुछड़ायूं, ख़राबियूं, खोटियायूं, सच कूड़ आहे सभु कुझु। अॻु चऊं कुझु घटि कंहिं कोन्हे। चङाई बि असां में, भले मंदाई बि असां में, ॿिए में थोरी आहे। भलाई बि असां में, बुछड़ाई बि असां में आहे, पुण्य बि असां में आहे, पाप बि असां में आहे, सच बि असां में आहे, कूड़ बि असां में आहे। हर क़िस्म जा गुण ऐं अवगुण असां में सभु भरियल आहिनि। पर थोरी चङाई छॾो उन मालिक जी असांखे इहा मिलियल आहे जॾहिं ॿिन्ही जी भेट करूं पासो चङाई जो खणी वञे। छो थोरी भेट वारी जेका उन थोरी चङाई असांखे ॾिनी आहे, उहा थोरी चङाई असांखे इंसान बणाए छॾी, उन असांखे मानव बनायो आहे, उन असांखे इंसानियत सां भरियो आहे। ऐं असां बि असांजी जहिड़ो उन इंसान बणाए करे थोरी चङाई ॾेई छॾी, असां थोरी थोरी चङाई कंदा हलूं, थोरी मज़ा घणो कुझु पाए वेंदासीं। तंहिंजे करे उन मालिक असांखे ॿ हथ ॾिना आहिनि, असां हथनि खे अहिड़ो बणायूं इन हथनि खे आशीर्वाद ॾियण वारो बनायूं ऐं इन हथनि खे आशीर्वाद वठण वारो बनायूं। बसि इहे गुण असां में अची विया, असां घणो कुझु पाए वठंदासीं। स्वामी जय शुभ अवसर ते पाण सभु गॾु थिया आहियूं उन मौक़े ते, उन सचे सतगुरु दार, उन ईश्वर दार, उन मालिक दार, उन प्रभु परमात्मा दार इहा इल्तिजा, अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत बख़्शे, पाण सभिनी खे अहिड़ी रहमत बख़्शे जीअं उन थोरी चङाई सां भरे असांखे इंसान बनायो, उन रहमत करे असांखे ॿ हथ ॾिना आहिनि। शायदि असांखे अहिड़ी सुमत बख़्शे जो असां अहिड़ा थियूं जो उन हथनि खे सखार थो कंदे असां अहिड़ा बणिजूं, आशीर्वाद ॾियण वारा बि बणिजूं ऐं आशीर्वाद वठण वारा बि बणिजूं, ऐं असांजो जीवन छल अहिड़ो हुजे जो थोरी चङाई जेका बि असांजी थिए छल उन मालिक दर क़बूल पवे ऐं असांखे सही इंसान बनाए सघे। साहिब जी हिन प्यार भरी घड़ियुनि में तव्हां सभिनी भाउरनि, भेनरुनि, ॿाहिरि महिमान आहिनि, उन्हनि सभिनी सॼणा जन हिन प्रोग्राम जो आयोजन कयो, जंहिंमें कंहिं क़िस्म जी शेवा कई, जे प्यारे बि शमलाल जे पाण सभिनी खे गॾु कयो। तव्हां सभिनी खे पूज्य डेवली साहब, संत सतराम धाम, राठी साहब जी तरफ़ां इहा ई आशीर्वाद त सदाई प्यार भरे पथ, मोहबत भरे रस्ते ऐं साने भरी समझ सां सतगुणनि खे धारण कंदे, चङाई खे पाईंदे, बहितरीन खे अपनाईंदे, उन सचे साईं जे ध्यानु, नाम ऐं सिमरन खे साथ रखंदे शल हर मोड़, हर मौक़े ऐं हर महल ते अॻिते हलंदा, वधंदा, वसंदा, फलंदा, फूलंदा, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो। सच